हैदराबाद के सचिल सरमस टाउन के चेयरमैन लाए ताज वली ऐं वाइस चेयरमैन लाए अब्दुल जब्बार जतोई के पीपल्स पार्टी तरफा टिकट जारी थी वही है। हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के नामजद मेयर काशिफ शोरो तरफा सचिल सरमस टाउन के चेयरमैन लाए ताज वली ऐं वाइस चेयरमैन लाए अब्दुल जब्बार जतोई के टिकट्स ॾिनियूं वयूं। हिन मौक़े ते ॻाल्हाईंदे नामज़द मेयर काशिफ खान शोरे चयो त उमीद आहे त ताज वली ऐं अब्दुल जब्बार जतोई अवाम जी उमीदनि ते पूरो लही सदन मसला हल कंदा ऐं टाउन कमेटी में तरक्याती कम कंदा। काशिफ शोरे चयो त इलेक्शन दौरान नौजवान अब्दुल जब्बार जतोई जी सख्त मेहनत के ॾिसंदे पार्टी खेसि टाउन जो वाइस चेयरमैन नामज़द कयो। उमीद त हू ईअं ई मेहनत जारी रखंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।